अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन जा इंतहाई शुक्रगुज़ार आहियूं ऐं रब साईं जो इंतहाई अदब सां ऐं आजिज़ी सां शुक्रियो अदा कयूं था जो ही कमांडो पावर जी जेका जगह ठही रही हुई कुझु अर्सो पहिरियां, जंहिंजो कमु DPC ताईं पहुचण खां पोइ जेको आहे उहो बंदि थी वियो हुयो। हाणे वरी ॿीहर DPC खां बाद में उनजो कमु शुरू थी वियो आहे ऐं DPC खां अॻिते जेको कमु आहे तामीराती शुरू थियो आहे। उनजो इफ़्तिताह जेको कयो वियो उतां जी जेका महले जी जामिया मस्जिद आहे उनजे पेशमाम हाफ़िज़ कामरान पंवर जे बिदस्ते मुबारक सां उनजो इफ़्तिताह कयो पियो वञे। जी नाज़रीन, खे ॿुधाईंदो हलां त DPC खां मथे थींदड़ तामीराती कम जो इफ़्तिताह जेको आहे उनजो अल्लाह रब्बुल आलमीन खां जे बारगाह में दुआए ख़ैर सां कयो वियो। दुआए ख़ैर जेका आहे जामिया मस्जिद जेका आहे महले जी उनजे पेशमाम हाफ़िज़ कामरान पंवर जे दुआ सां कयो वियो। दुआई तक़रीब में गस्ट अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा पंवर जेको लेबर आहे जेको कमु करे थो पियो जॻह जो, उन ऐं प्लस में जेको आहे मिटनि माइटनि ऐं दोस्त अहबाबनि शिरकत कई। हिन वक़्तु इफ़्तिताह खां पोइ जेको मिस्त्री ख़ादिम आहे जेको तामीरात जो कमु करे थो पियो उहो दुआई तक़रीब में शरीक थींदड़ दोस्तनि अहबाबनि मिटनि माइटनि में मिठाई तक़सीम करे रहियो आहे ख़ुशीअ में। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां अॻ में जेको DPC ताईं कमु मुकमल कराए वरी कमु बंदि कराए छॾियो हुयो। उनखां पोइ जेको आहे मूंखे जेका महिराण गाॾी हुई पंहिंजी उहा मां सेल कई, छो त मूं वटि जेके एक्सपेंसिस माना जेके तामीराती कम जे हवाले सां बजट न हुई। इन करे जेका मां चयुमि ठीकु आहे, अलाह मालिक आहे, गाॾी थी वेंदी आहे। अॻ में त छत हुजे रहण लाइ, इहा अलाह जी वॾी नेमत आहे, वरी अलाह गाॾी बि ॾींदो। सो गाॾी सेल कई अथई ख़ैर सां। राबेल अब्बासी जेको आहे तव्हांजो मदीजी जो दोस्त आहे, उनखे असां मां महिराण गाॾी ॾिनी 465 में। ऐं उनखां पोइ जेको आहे ही मां कमु वरी अलाह जे फज़ल सां वरी जेको आहे उहो शुरूआति कराए चुको आहियां। हिन वक़्तु जेके DPC खां मथे जेको कमु आहे उन कम जो वरी मां इफ़्तिताह करायो आहे हाफ़िज़ कामरान पंवर खां, जेको त महले जी जामिया मस्जिद जो पेशमाम बि आहे। असां अल्लाह रब्बुल आलमीन खां ख़ुसूसी तौर ते इहा दुआ घुरूं था त मालिक साईं हिन जॻह में रहंदड़नि जे मथां पंहिंजे फज़ल ऐं रहमत जी छांव करे ऐं हिन जॻह खे जिन्हनि भूतनि ऐं शैतानी जेके शरारतुनि खां महफ़ूज़ करे ऐं पंहिंजे अमन वारी जॻह बणाए हिन ऐं रहंदड़नि खे पंहिंजे नेक ऐं साले बाननि में शामिलु फ़रमाए। आमीन या रब्बल।